शाम अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भिटशा शहर जे नाले वारे अहम शख्सियत भिटाई सादात सैयद वासिफ काज़मी जी लॻते जिगर संदुस फर्ज़ंद सैयद जाफ़र अब्बास शाह जी सालगिरह जो केक काटियो वियो। सैयद जाफ़र अब्बास शाह जी 6हीं सालगिरह जो केक संदुस रिहाइशगाह ते काटियो वियो, जंहिंमें सैयद सादात पिण मौजूद हुआ। इन मौके ते पीरा भिटशा सैयद वासिफ काज़मी चयो है त मूंखे तमाम घणी ख़ुशी है जो मुझे लॻते जिगर मुझे फर्ज़ंद सैयद जाफ़र अब्बास शाह जो जन्म ॾियारो तमाम दोस्तन के याद जिन मुबारकूं ॾिनियूं आहिनि। निहायत शुक्रगुज़ार आहियां तमाम दोस्तन जो जिन सालगिरह जे मौके ते मुबारकबाद पेश कई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।